जी बिल्कुलु अॼु सिंध धरती जे हिन सकाफ़त जे ॾींहं ते सिंध जा माण्हू जिते कराची जे हिन सिंध जे गादी वारे हंधि कराची जे प्रेस क्लब आॾो न सिर्फ़ु अॼु पंहिंजे हिन सकाफ़ती ॾींहं खे मल्हाए रहिया आहिनि बल्कि अॼु सिंध जरके पई सिंध मुड़के पई। सिंध टीवी जो स्लोगन आहे त सिंधु दरिया असांजी मैशियत आहे, अहिड़ी तरह सां मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त आहे। इन सिरे हेठि जिते सकाफ़त जो ॾींहुं मल्हायूं पिया उते असां सां गॾु सिंध जी सकाफ़त जो वज़ीर बि मौजूदु आहे सैयद ज़ुल्फ़कार शाह। उन सां ॻाल्हि ॿोल कयूं था। पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जे दरिया ते जिते पंहिंजो चिटो मौक़िफ़ रखे थी ऐं अॼु सकाफ़त जो ॾींहुं आहे, हिन स्लोगन जे हेठि शाह साहब छा था सम्झो? अॼु सिंध मुड़के पई जीअं तव्हां चयो त अॼु सभु रंग तव्हां ॾिसो था पूरी दुनिया में नज़र अचनि पिया, चाहे ॿाहिरियां मुल्क हुजनि चाहे पाकिस्तान हुजे, हर जॻह ते अजरक ऐं टोपी ऐं असांजी भेणुनि खे जेके कल्चरल ड्रेस पातल आहिनि या नंढे ॿारनि खे, त अॼु हिकिड़ो ईद जो समय आहे। ऐं सम्झां थो त हीअ तनक़ीद जॾहिं जनाब आसिफ़ अली ज़रदारी साहिब ते जॾहिं विया हुआ अफ़गानिस्तान जे दौरे ते ऐं करज़ई सां हुनजी मीटिंग हुई, उतां खां पोइ जेका तनक़ीद शुरू थी, अॼु उहा तनक़ीद हिते लखे हज़ारे माण्हुनि में उहा तब्दील थी ऐं उहो अॼु टोपी ऐं कल्चर डे हिकिड़ी सुजाग थी वई हली। ऐं आउं सम्झां थो इंशाअल्लाह ताला ईंदड़ वक़्तु यूनिटी जो आहे, जिते तव्हां ॾिसो था त सिंधी त पाण आहियूं ई आहियूं, पर पासां गॾु हिते पंजाबी स्पीकिंग उर्दू स्पीकिंग जा जेके बलोच आहिनि या के मां दोस्त पठान आहिनि असांजा, या मूंखे हींअर कश्मीर जा दोस्त मिलिया, गिलगित जा दोस्त मिलिया, त सभु हिन रंगनि में असां सां गॾिजी विया आहिनि। त आउं सुठो सम्झां थो इहो सुठो हिकिड़ो मैसेज आहे पूरे मज़हबी रवादारी असांजी हमेशह रही आहे। ऐं असां वटि हीअ धरती सूफ़ियुनि जी आहे, तव्हांखे ख़बर आहे। हिते हमेशह जे 5000 साल पुराणो बि तव्हां ॾिसो त हिते कॾहिं बि तव्हांखे हथियार जो निशान न मिलियो आहे, प्यार ऐं अमन जो पैगाम मिलियो आहे। बाक़ी सिंधु दरिया ते तव्हां ॾिसो त असांजे चेयरमैन जो चिटो मौक़िफ़ आहे विफ़ाक़ सां, अॻे बि ॻाल्हायो आहे, चाहे कालाबाग डैम हुजे चाहे को बि अहिड़ो ठहण वारो मनसूबो हुजे, पीपल्स पार्टी पंहिंजे माण्हुनि सां अॼु बि बीठी आहे ऐं इंशाअल्लाह हमेशह बीठी। वॾी महिरबानी ज़ुल्फ़कार शाह साहब जो चवणो आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चिटो मौक़िफ़ आहे त सिंधु दरिया असांजी मैशियत आहे। पीपल्स पार्टी हुन स्टैंड ते क़ाइमु आहे, बीहंदी। पीपल्स पार्टी जी क़यादत बि हिन ते मौक़िफ़ ते क़ाइमु आहे। सिंध जी रवायत रही आहे त मज़हबी भाईचारो बरक़रार रहे ऐं सिंध माज़ी तारीख़ खां वठी 5000 सालनि खां वठी पंहिंजे हिन फ़लसफ़े ते क़ाइमु ऐं दाइमु आहे ऐं इहो सिलसिलो जारी आहे। जी।